इतने ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। खैरपुर में लोड शेडिंग जो आज़ार। मुंशी पाड़े में 12 वरनि जो नींगर गर्मी की सट नसनि ते फोत थी वियो। नींगर सनी दीवान के फोत थियण बाद संदन वारसन ऐं शहरियन सेबको इंतजामिया खिलाफ मेरान हाईवे ते टायर साड़े एहतजाज किया, जैसे करे रोड ते ट्रैफिक की आमदरफत मुअतल थी वही है। ब्रेकिंग न्यूज़ अवं सां शेयर कयूं पिया। खैरपुर में लोड शेडिंग जो आज़ार वधी वियो आहे। मुंशी पाड़े में 12 वरनि जो नींगर गर्मी की सट नसनि ते फोत थी वियो। अव्हांखे आगाह कयूं पिया। नींगर सनी दीवान के फोत थियण बाद संदस वारसन ऐं शहरियन सेबको इंतजामिया खिलाफ मेरान हाईवे ते टायरन के बाहियों ॾेई एहतजाज किया है, जंहिं करे रोड ते ट्रैफिक की आमदरफत मुअतल थी वही है। ब्रेकिंग न्यूज़ अवं सां शेयर कयूं पिया। खैरपुर में लोड शेडिंग जो आज़ार। मुंशी पाड़े में 12 वरनि जो नींगर गर्मी की सट नसनि ते फोत थी वियो आहे। खैरपुर में लोड शेडिंग जो आज़ार वधी वियो आहे। मुंशी पाड़े में 12 वरनि जो नींगर गर्मी की सट नसनि ते फोत थी वियो आहे। नींगर सनी दीवान के फोत थियण बाद संदस वारसन ऐं शहरियन सेबको इंतजामिया खिलाफ मेरान हाईवे ते एहतजाज किया है। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। खैरपुर जी रिपोर्टर शबीर फुलियो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है। आगाह कजो इन हवाले से शबीर फुलियो। जी बिल्कुल, बिजली बंद होने सबब सख्त गर्मी की थकन सां मुंशी मेले जो रहवासी सनी दीवान वलद गुलजो साहब उसाजन सबब जो फोत थी वियो आहे। वारसन जो कुछ ॾींहं अॻु उनकी तबियत खराब हुई। उन बिजली जो 2 ॾींहंनि खां ट्रांसफार्मर खराब होने सबब लाए आई, जिनके करे 53 सेंटीग्रेड गर्मी हली रही है खैरपुर में। उनकी वजह से वो बेहोश थी वियो। उन अस्पताल दाखिल करायो तो वो फोत थी वियो आहे। तव्हांखे ॼाण ॾींदा तो मुंशी मेले के रहवासी मेरान हाईवे ते वापदा अमले खिलाफ टायर साड़े रोड ब्लॉक करे वापदा अमले खिलाफ सख्त नारेबाजी भी कई है। 5 थी महिला डबर जा रहवासी जेके अब्दुल हक मलक बासित मलक वसीम वीरानी साजिद मलक शाम लाल दीपक मुसवर समेत समय जेके शहरी वो बिजली बंद होने सबब रोड बंद करे बिजली अमले खिलाफ एहतजाज भी किया। तव्हांखे ॼाण ॾींदा हलूं त खैरपुर में बिजली जो सख्त आज़ार वधी वियो आहे। हर मोहल्ले की हर पाड़े की लाइट कलाक खां पोइ उहा बंद कई थी वञे। सख्त गर्मी सबब पोरे तबको है, मजदूर तबको है, रेडी वारो तबको है, वो सख्त परेशान है। ॾींहं जो माण्हू जेके गर्मी में रोजी करे अचनि था, घर में रात जो जंहिं अचनि था तो उनखे बिजली कोन्हे ऐं बंद घर हुजण जे सबब केतिरा ई जेके शहरी उहे बेहोश भी थी विया आहिनि। मुनिसिपल इंतजामिया ज़िले इंतजामिया डिप्टी कमिश्नर खैरपुर बि इन हिसाब सां को बि तहरीक न आहे वरितो। हीट स्ट्रोक जे लाइ जेके बि कैंपूं क़ाइमु नाहे कयूं, कुझु रवायती कैंपूं क़ाइमु कयूं, उन्हनि खे बि सियासी हिसाब सां इस्तेमालु करे उहे बंदि कयूं आहिनि। शहरी जेके आहिनि बिटे अज़ाब में मुब्तला आहिनि। जी ठीक है, वॾी महिरबानी शबीर फुलियो तफ़सील ॾिना।